अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अव्हां ॾिसी रहिया आहियो SS न्यूज़ ऐं आऊं आहियां आयशा सजाद। नाज़िर सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। अलकादिर ट्रस्ट केस में अरबे रुपयनि जी करप्शन में गिरफ़्तार इमरान खान खे अॼु एहतिसाब अदालत में पेश कयो वेंदो। चेयरमैन PTI नेब रावलपिंडी खां पुलिस लाइन इस्लामाबाद मुंतक़िल। पुलिस लाइन जे नए गेस्ट हाउस खे आला अदालत जो दर्जो ॾिनो वियो। इमरान खान खे तोशाखाना केस में फ़र्द जुर्म लागू थियण जो इम्कान। पुलिस लाइन ॿाहिरां FC जे इज़ाफ़ी सिक्योरिटी ऐं कंटेनर लॻाए सील कयो वियो। तहरीक इंसाफ़ जो इमरान खान खे इस्लामाबाद हाई कोर्ट मां गिरफ़्तारी वारे अमल खे क़ानूनी करार ॾियण वारी हाई कोर्ट जे फ़ैसिले खे अॼु सुप्रीम कोर्ट में चैलेंज करण जो ऐलान। शाह महमूद कुरैशी चयो आहे त अॼु नेब कोर्ट में PTI जे सीनियर क़यादत इमरान खान सां मुलाक़ात कंदी। इमरान खान जी गिरफ़्तारी खां पोइ पुरतशद्दुद एहतजाज बाद कराची, लाहौर, कोयटा ऐं पेशावर समेत ॿियनि इलाइक़नि में हालत मामूल ते अची वई। रोडनि ते ट्रैफ़िक रवां दवां। कराची, हैदराबाद ऐं शहीद बेनज़ीराबाद में अॼु मैट्रिक जा इम्तिहान मामूल मुताबिक़ थींदा। मुल्क में प्राइवेट स्कूल बंदि। पंजाब जे तालीमी बोर्ड अॼु जा इम्तिहान मुलतवी करे छॾिया। पेशावर में समूरा तालीमी इदारा 3 ॾींहनि लाइ बंदि कया विया। कराची पुलिस परॾेहिनि ते हमले जी कोशिश नाकाम बणाए छॾी। फायरिंग जी ॾे में हिकु दहशतगर्द मारिजी वियो ऐं हिकु अहलकार ज़ख़्मी। पुलिस जो चवणु आहे त पाक चाइना शिप यार्ड खे कड़ो चाढ़े सर्चिंग जो अमल तेज़ कयो वियो आहे। मामले जी वधीक जांच जारी आहे। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे YouTube चैनल ते ॾिसंदा। असांजे YouTube चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।